पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां MNA सेनेटरनि ऐं पार्टी उहिदेदारनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वियूं। मुलाक़ात दौरान बजट जी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां MNA सेनेटरनि ऐं पार्टी उहिदेदारनि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वियूं। मुलाक़ात दौरान बजट जी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आम ख़बर नाज़रीन अवांखे ॾींदा पिया हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवान जी मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां MNA सेनेटरनि ऐं पार्टी उहिदेदारनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वियूं आहिनि। मुलाक़ात दौरान बजट जी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई।